अस्सलाम वालेकुम। दत्ती टीवी न्यूज़ सां गॾु मां फ़ौज़िया एजाज़। नाज़रीन, हेडलाइंस सां वठी अव्हांखे अहम ख़बर ॾियूं। नेब कानून में तरमीम बाद वज़ीर आज़म शहबाज शरीफ, परवेज़ अशरफ हमज़ा ऐं यूसुफ रज़ा गिलानी ख़िलाफ़ करप्शन रेफरेंस वापसि थी विया आहिनि। अव्हांखे आगाह कयूं पिया, नेब कानूननि में तरमीम बाद करप्शन रेफरेंस में नामज़द अॻुवाणनि खे वॾो रिलीफ मिली वियो आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, हमज़ा, परवेज़ अशरफ ऐं यूसुफ रज़ा गिलानी ख़िलाफ़ 50 करप्शन रेफरेंस वापसि कया विया आहिनि। वज़ीर आज़म ऐं हमज़ा शहबाज ख़िलाफ़ रमज़ान शुगर मिल रेफरेंस वापसि थी वियो आहे। राजा परवेज़ अशरफ ख़िलाफ़ रेंटल पावर ऐं यूसुफ रज़ा गिलानी ख़िलाफ़ USF फंड करप्शन रेफरेंस वापसि कयो वियो आहे। जी नाज़रीन, अव्हांखे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। नेब कानून में तरमीम बाद वज़ीर आज़म शहबाज शरीफ, परवेज़ अशरफ, हमज़ा शहबाज ऐं यूसुफ रज़ा गिलानी ख़िलाफ़ करप्शन रेफरेंस वापसि थी विया आहिनि। अव्हांखे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। नेब कानूननि में तरमीम बाद करप्शन रेफरेंस में नामज़द अॻुवाणनि खे वॾो रिलीफ मिली वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ, हमज़ा शहबाज, परवेज़ अशरफ ऐं यूसुफ रज़ा गिलानी ख़िलाफ़ 50 करप्शन रेफरेंस वापसि कया विया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ, हमज़ा शहबाज ख़िलाफ़ रमज़ान शुगर मिल रेफरेंस वापसि थी विया आहे। राजा परवेज़ अशरफ ख़िलाफ़ रेंटल पावर ऐं यूसुफ रज़ा गिलानी ख़िलाफ़ USF फंड करप्शन रेफरेंस वापसि कयो आहे।